खड़ी रे जल्दी। दोस्तों हे ॿई भाइर पंहिंजी नंढड़ी भेण सां हिकिड़ो प्रैंक करण वारा आहिनि। ही छा था कनि, हिननि हिकिड़ो तेल जी शीशी खई आहे ऐं गिलास हथ में अथनि। इन तेल खे गिलास जे मथां हणंदा ऐं पोइ गिलास पाणी जो फुल भरे ऐं हिकिड़ी जॻह ते रखंदा ऐं पंहिंजी भेण खे चवंदा, चुपड़ी करे हुन सां बीठा हूंदा ऐं नंढड़ी जो पप्पा चवंदो, मां चवंदुसि त बाबा इहो पाणी त खणी ॾे। गिलास त ऑइली हूंदो, उहो जीअं तरजंदी उन खां किरी पवंदो, गिलास किरी पवंदो त जेका शइ उन खां किरी पवंदी आहे पोइ रोइणु शुरू कंदी आहे। ॾिसूं त कीअं थी रोए। टे लाइन में बिहो, टे लाइन में बिहो, मिनसा बि बीहे विच में बीहारियोसि विच में। अॼु मां ॾिसां थो त मुंहिंजो कहिड़ो पुटु भलो आहे, प्यारो आहे। जेको मुंहिंजो पुटु भलो आहे उहो हथ मथे करे। भलो केरु आहे? तूं भलो आहे? तूं भलो आहे? तूं बि भलो आहे? भला हिकिड़ो कमु चवां, केरु कंदो? हथ मथे करे जेको कमु कंदो। ठीकु आहे, पहिरियों असां चऊं था मिनसा खे। मिनसा पप्पा खे पाणी पीआरियो, गिलास खणी ॾे पप्पा खे, जल्दी जल्दी जल्दी। हाँ छा थियो? तव्हां छो न खणींदो? मुंहिंजी धीउ छो खणी ॾे? अमा छा थियो मूंखे ॿुधाए त सही, छा थियो? ॿुधाए छा थियो? खण गिलास, खण। किथे आहे? खण। किथे आहे? किथे गिलास? किथे आहे गिलास? किथे आहे गिलास? अरे रखियोसि। गिलास किथे आहे? अमी गिलास किथे? छा किरी पियो? बस किरी पियो, गिलास किरी पियो। हाँ लटा आला थी विया, लटा ॾिसां। अरे तव्हांखे मां छा सम्झायमि? न कयोसि। अमा मूंखे तूं ॿुधा छा? तूं खणे बि तई किरी पियो आहे? किथे गिलास? हाणे काॾे हो? खणी त ॾे मूंखे, इहो खणी त ॾे, मां ॾिसां त इहो किरियो छो। खणी ॾे मां, खणी ॾे। खणी आ, तूं खणी ॾेसि। ईमान मिनसा थी खणे, खणी अच। हाँ खणी आ। हाँ खणी आ बढ़िया। पापा मुझे सुनो।